ब्रेकिंग न्यूज़ आहे असां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सरकारी ऑफिसुनि में हफ़्तेवार मोकल 2 ॾींहंनि बदिरां 1 ॾींहुं करे छॾी आहे। बिल्कुल नाज़रीन, अवांखे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सरकारी ऑफिसुनि में रमज़ानुल मुबारक में कमु करण जो वक़्तु सुबुह 10 वॻे बदिरां सुबुह जो 8 वॻे करण जो हुकुम ॾिनो आहे। वज़ीर आज़म रमज़ानुल मुबारक दौरान सस्तनि बाज़ारनि में मयार ऐं घटि क़ीमतुनि ते शयुनि जी फ़राहमी यकीनी बणाइण ऐं रमज़ान में बचत बाज़ारनि जी सख़्त मॉनिटरिंग जी बि हिदायत कई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ रिटायर्ड मुलाज़िमनि जी पेंशन में वाध ऐं घटि में घटि उजरत 25,000 रुपया करण वारनि ऐलाननि ते बिना देरि अमल दरामद कराइण जो हुकुम ॾिनो आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मुआशी माहिरनि जो हंगामी इजलास बि घुराए वरितो आहे। अहम फ़ैसिलनि जो इम्कानु आहे। इजलास में वज़ीर आज़म खे मुआशी सूरतहाल ऐं करंट अकाउंट खसारे बाबति आगाह कयो वेंदो। तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद में आवाज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच असां लाइन ते मौजूद आहे। कुर्बान, कहिड़ा तफ़सील आहिनि? वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सरकारी ऑफिसुनि में हफ़्तेवार मोकल 2 ॾींहंनि बदिरां 1 ॾींहुं कई आहे ऐं रमज़ानुल मुबारक में कमु करण जो वक़्तु बि 10 वॻे बदिरां सुबुह जो 8 वॻे करण जो हुकुम ॾिनो आहे। जॾहिं त रमज़ानुल मुबारक दौरान सस्तियुनि बाज़ारनि में मयार ऐं घटि क़ीमतुनि ते शयुनि जी फ़राहमी यकीनी बणाइण जी हिदायत कई आहे। कॾहिं खां वठी इन ते अमल दरामद कयो वेंदो? जी बिल्कुल, मियां शहबाज शरीफ़ अॼु बाज़ाब्ता तौर ते वज़ीर आज़म हाउस पहुची पंहिंजूं ज़िम्मेवारियूं संभालियूं वरितियूं। हुननि अहम फ़ैसिला कया आहिनि जेके जंहिंजो ऐलान कयो वियो आहे। उन में पहिरियों जेको अहम फ़ैसिलो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां कयो वियो आहे उहो ऑफिस टाइम जे हवाले सां आहे ऐं इस्लामाबाद बि ऐं उन सां गॾो गॾु हफ़्तेवार जेके मोकलुनि जे हवाले सां आहे उन बाबति हुन अहम फ़ैसिलो कयो आहे। हिकिड़ो फ़ैसिलो इहो आहे त हाणे जेको ऑफिस टाइमिंग आहे मामूल मुताबिक़ सुबुह जो 8 बजे ऑफिसूं खुलंदियूं ऐं 4 वॻे ताईं उन्हनि जी टाइमिंग हूंदी ऐं रमज़ान में जेतोणीकि 10 वॻे ऑफिसूं खुलंदियूं। शहबाज शरीफ़ जेके आम मोकलुनि जे हवाले सां जेके हफ़्तेवार मोकलुनि जे हवाले सां बि आम फ़ैसिलो कयो आहे। छो त माज़ी में जॾहिं मुल्क में तवानाई जो बहिरान थियो हो त मुल्क में जेके मोकलूं हफ़्तेवार उहो 1 मां वधाए 2 वक़्तु कयूं वयूं, पर शहबाज शरीफ़ उन फ़ैसिले खे रिवर्स कयो आहे। हाणे हफ़्ते में सिर्फ़ु हिकिड़ी मोकल थींदी ऐं उहा सिर्फ़ु आचर जी मोकल थींदी। उन सां गॾु जेके ॿियूं शयूं जेके अहम फ़ैसिला आहिनि हाणे उन में हिननि जेको अवाम खे रिलीफ ॾियण जो ऐलान कल्ह इन खां छूट ॾियण खां पोइ कयो हो, उन ते अमल दरामद जे हवाले सां हुकुम जारी कया आहिनि। उनमें सस्तियूं बाज़ारूं रमज़ान में उन जेके आहिनि उहे हाणे जो हिदायत कई आहे ऐं इहो बि कयो आहे त जेकॾहिं महांगाई आहे ऐं क़ीमतुनि ते कंट्रोल नथो थिए त उन्हनि जे हवाले सां जेके सस्तियूं बाज़ारूं लॻनि पियूं उन में सख़्तु मॉनिटरिंग कई वञे ऐं अवाम खे सस्तियूं शयुनि जी फ़राहमी यकीनी बणाए वञे। इन हवाले सां का बि ग़फ़लत बर्दाश्त न कई वेंदी। जी ठीकु आहे कुर्बान, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां करण लाइ।